अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं असां इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एंड हेल्थ मैनेजमेंट डाउ यूनिवर्सिटी जे तरफ़ां BBA एंड MBA जो एडमिशन्स अनाउंस थी वियूं आहिनि। BBA 4 ईयर, BBA 2 इयर्स, MBA एंड EMBA एग्जीक्यूटिव MBA जंहिंखे चयो वेंदो आहे, उन्हनि जो एडमिशन्स अनाउंस थी विया आहिनि। BBA 4 ईयर जे लाइ इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे विद 50% सां। BBA 2 इयर्स जे लाइ 14 ईयर ऑफ एजुकेशन रिक्वायर्ड आहे विद 50% मार्क्स तव्हांजो हुजनि। MBA जे लाइ रिक्वायर्ड है 16 ईयर ऑफ एजुकेशन। EMBA जे लाइ रिक्वायर्ड है 16 ईयर ऑफ एजुकेशन विद 3 इयर्स ऑफ जॉब एक्सपीरियंस। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां www.duhs.edu.pk ते वञी एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड कंदा ऐं उहो फॉर्म फिल करे पोइ तव्हां ही जगह एड्रेस ॾिनल आहे कैंपस जी, उन ते सबमिट कराईंदा 2000 जे वाउचर सां गॾु, जेको UBL जी बैंक में उर्दू रोड ब्रांच कराची में सिर्फ थींदो। इन जी लास्ट डेट 16 अगस्त 2022 आहे ऐं इन जी डेट ऑफ एंट्री टेस्ट आहे 21 अगस्त 2022। हां ॾिसो था इन जो फॉर्म डाउनलोड कीअं कबो। फॉर्म डाउनलोड करण जे लाइ तव्हां ही URL duhs.edu.pk सर्च कंदा। जी असां URL सर्च कयोसीं त असां ऑफिशियल वेबसाइट ते अची वियासीं डाउ यूनिवर्सिटी जी। उन खां पोइ ही तव्हां हेठि अची एडमिशन्स में ॾिसी रहिया आहियो, सेकंड नंबर ते एडमिशन इन BBA MBA एंड EMBA हिते क्लिक कंदासीं। हिते क्लिक करण खां पोइ ही तव्हां ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म जे लाइ हिते अप्लाई कंदा। ही सॼो पूरो फॉर्म आहे, इहो तव्हां फिल कंदा, पंहिंजा एकेडमिक रिकॉर्ड्स हिन में फिल कंदा ऐं पोइ सबमिट कंदा नेक्स्ट प्रोसेस जे लाइ। अगरि तव्हांखे फिजिकल फॉर्म सबमिट करणो आहे तव्हां ही सेकंड नंबर ते एप्लीकेशन फॉर्म IHM जिते लिखियल आहे हिते क्लिक कंदा ऐं ही तव्हां वटि फॉर्म अची वेंदो। इहो तव्हां प्रिंट करे इहो तव्हां पूरो फॉर्म फिल करे हिन में ही चेक लिस्ट आहे जेके तव्हांखे डॉक्यूमेंट्स लॻाइणा आहिनि, फी वाउचर पे करणो आहे, ही इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शंस आहिनि, इहे तव्हां पढ़ी करे ऐं पोइ ही हेठां बैंक वाउचर आहे ही तव्हां सबमिट कंदा ॾिनल एड्रेस ते। उम्मीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो डाउ यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंस में एडमिशन्स आयूं आहिनि BBA एंड MBA जो, उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।